खणी जो मोर जे पोयां छोरा वियल आहिनि, पर मोर हथ कोन ईंदुनि। ॿियो त सिज लहण वारो आहे, जेकॾहिं असां हुननि जे पोयां न हलियासीं न त पोइ न वरी मोर हथ ईंदो न ई वरी छोरा हथ ईंदा। बाबा असांजा छोकिरा अड़सूआ कोन्हनि, इन्हनि पंधनि ऐं पेचरनि खां वाक़ुफ़ आहिनि चङी तरह। हो तो ॻाल्हि इहा न आहे त हू पंध जा सूंहा न आहिनि। ॿियो त बाबा हू पाण सां गॾु पाणी बि न खणी विया आहिनि। हाणे जेकॾहिं अॻिते निकिरी विया ऐं ख़ुदा न ख़ास्ता थोरो भुलिजी विया न त अॻिते रुॻो रुञ ई रुञा, पोइ त उन्हनि जा असांखे लाश बि हथ कोन ईंदा। राजन जे सब्र खां कमु वठियां इहो मसइलो कोन थिया। हाणे त ॻाल्हि ॻरी थी वई, मालिक साईं रहम करे। इन्हनि ॻाल्हियुनि खे पोइते रख बाबा, परियां छोकिरनि जो सोच। जेकी पंध जा जवान मुड़ुस हुजनि न, उहे छोकिरनि जे पोयां